सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल क्यों था निहायत ही ख़ूबसूरत ऐं दिलचस्प नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 30 रूमी कोन्या अगस्त सन 1246 ईस्वी। बंजर आहे ही जहान सिज खां महरूम बेनूर जॾहिं खां शम्स हलियो वियो आहे। ही शहर व्याकुल वेगाणी सर्द जॻह आहे ऐं मुंहिंजो रूह ख़ाली। मां हिते आहियां ऐं न बि आहियां। माण्हुनि जे विच में को भूत। मूंखे माण्हुनि ते कावड़ ईंदी आहे। उहे पंहिंजी ज़िंदगी इहे कीअं था गुज़ारनि ॼण का तब्दीली न आई हुजे। शम्स तब्रेज़ खां बिना ज़िंदगी साॻी कीअं थी रही सघे। हर रोज़ पिरह फिटीअ ताईं अकेलो कुतुब खाने में वेही ॿियो कुझु बि न, बस शम्स तब्रेज़ जे बारे में सोचींदो आहियां। मूंखे यादि आहे त हिकु दफ़े हुन थोरी सख़्तीअ सां मूंखे ॿुधायो हो त हिकु ॾींहुं तूं मुहबत जो आवाज़ बणिबे। मां हुन जे बारे में त नथो ॼाणा, पर इहो बि सच आहे त मां पीड़ा मां पियो गुज़रां। हीअ माठ मूंखे अज़ियत ॾिए थी। लफ़्ज़ मुंहिंजी दिलि जी ऊंदाही जो अंत आणनि था। इहे सभई त शम्स चाहियो हो मूंखे शाइर बनाइण। छा ईअं न हो? ज़िंदगी कामिलियत जे बारे में ई आहे। जेको बि वाक़ियो थिए थो, वॾो हुजे या नंढो, हीअ मुसीबत जेका असां बर्दाश्त करियूं था, सा फितरी मंसूबे खे पछाड़ीअ ॾांहुं पहुचाइण जो हिकु हिसो हूंदी आहे। कोशिश इंसान जे हुअण जो सबूत आहे। उन करे ई क़ुरान में चयो वियो आहे, बेशक असां पंहिंजा तरीक़ा उन्हनि खे ॾेखारींदासीं जेकी असांजी राह में जाखोड़ींदा। ख़ुदा जी तदबीर में को इत्तिफ़ाक़ न हूंदो ऐं इहो को इत्तिफ़ाक़ न हो त तक़रीबन 2 साल अॻु अक्टूबर में शम्स तब्रेज़ मुंहिंजे रस्ते वटां गुज़रियो हो। मां को हवा में उॾंदे तो वटि अची कोन पहुतो आहियां, शम्स चयो हो ऐं पोइ मूंखे हिकु कहाणी ॿुधाई हुआईं। हिकु सूफ़ी रहनुमा हो जेको एतिरो ॼाणू हो जो हज़रत ईसा वांगुरु बेजान में जान बि विझी सघंदो हो। वटसि हिकु ई शागिर्द हो ऐं खेसि जेको अता कयो हुयो हो उन मां ख़ुशि ऐं मुतमैन हो, पर संदसि मुरीद कुझु ॿिए ख़्याल जो माण्हू हो। ख़्वाहिश हुअसि त संदसि उस्ताद जी ॼाण मां हर को हैरान थिए। उन करे हू उस्ताद खे मिनथूं कंदो हो त ॿिया पोइलग बि ठाहे। ठीकु आहे, जेकॾहिं तूं उन मां ख़ुशि थींदे त मां ईअं ई कंदुसि जीअं तूं चवंदे। आख़िरकार उस्ताद राज़ी थी चयो। हिकु ॾींहुं उहे बाज़ार विया। हिकु रेढ़े ते पखियुनि जी शिकिल में ठहियल मिसरी पई हुई। जीअं उस्ताद मथनि फूक ॾिनी, उहे ज़िंदा थी हवा में उॾामी विया। हैरत मंझां माण्हुनि जा वात पटिजी विया। शहर जा माण्हू उन जे चौधारी गॾु थी विया। हर को उस्ताद खे साराहण लॻो। उन ॾींहं खां वठी हर हिकु उस्ताद जी वाखाण में गीत ॻाए रहियो हो। जल्दी संदसि एतिरा पोइलग थी विया जो पुराणो मुरीद त घणो करे उस्ताद खे ॾिसी बि न सघंदो हो। ओ उस्ताद, मां ग़लति हुउसि। पुराणनि ॾींहंनि हिन खां केतिरा ई बहितर हुआ। मुरीद निंढण काइप मां दहा कई। कुझु करियो ऐं महिरबानी करे सभिनी खे परे कयो। ठीकु आहे, जेकॾहिं तूं हुन में ख़ुशि थींदे त मां सभिनी खे परे भॼायां थो। ॿिए ॾींहुं जॾहिं उस्ताद ख़ुतबो पढ़ी रहियो हो त हुन वॾी फूक ॾिनी। संदसि सभु मुरीद टुॼी विया। हिकु हिकु करे सभु उन खां परे हलिया विया। फ़क़ति पुराणो मुरीद वटसि बाक़ी रहियो। ॿियनि सां गॾु तूं मूंखे छो न छॾे वएं? उस्ताद पुछियुसि। पोइ मुरीद वराणियो, मां तव्हां वटि पहिरीं हवा सां गॾु कोन आयो हुउसि, न ई आख़िरी फूक जे करे छॾे वेंदुसि। शम्स जेको बि कयो मुंहिंजी मज़बूतीअ लाइ कयो। इहा ई ॻाल्हि शहर जा माण्हू न सम्झी सघंदा। शम्स ॼाणे वाणे अफ़वाहनि जी चिणगनि खे हवा ॾिनी, कम ज़र्फ़नि सां मुहादो अटकायो ऐं अहिड़ा लफ़्ज़ चयाईं जेकी आम कननि लाइ कुफ़र हुआ। तोड़े जो उन्हनि माण्हुनि खे बि ज़रब ॾिनाई ऐं चिड़ायईं जेके साणसि प्यार कनि पिया। हुन मुंहिंजा किताब पाणीअ में उछलाया ऐं मूंखे सभु सिखियल इल्मु विसारण लाइ ज़ोर भरियाईं। इहो त सभु को ॼाणे पियो त हू शेखनि ऐं आलमनि जो मुख़ालिफ़ हो, पर के चंद माण्हू इहे ॼाणंदा हूंदा त तफ़सीर में खेसि केतिरी फ़ज़ीलत अता थियल हुई। शम्स खे इल्मु कीमिया, इल्मु फ़ल्कियात,
इल्मु नजूम, मार्फत, हिकमत ऐं इल्मु मंतक जी ॻोढ़ी ॼाण हुई। पर अणॼाण अखि खां हुन पंहिंजो इल्मु लिकाए रखियो हो। जेतोणीकि हू फ़िक़ही हो, पर ईअं महसूसु कराईंदो हो त फ़क़ीर आहे। हुन असांजो दरवाज़ो हिकु तवाइफ़ लाइ खोलियो ऐं असांखे हुन सां गॾु खाइणु सेखारियो। हुन मूंखे मैखाने मोकिलियो ऐं पियाकनि सां ॻाल्हाइण लाइ हिमथायो। हिक भेरे हुन मूंखे हुन मस्जिद अॻियां पिंडरायो जिते कॾहिं मां ख़ुतबो पढ़ंदो हुउसि। ज़बरदस्ती मुंहिंजो पेर हिकु कोढ़ी जी जुती में विझरायईं। आम माण्हू जे वेझो कंदे पहिरीं हुन मूंखे मुंहिंजे मदाहुनि खां अलॻि कयो, पोइ हुक्मराननि खां। हुन जी महिरबानी जो हुन मूंखे अहिड़नि माण्हुनि सां मिलायो जिन सां मूं कॾहिं न मिली सघां हा। संदसि अक़ीदो हो त ख़ुदा ऐं बंदे जे विच में जेकी शोहरत, दौलत, रुतबे ऐं एतिरे क़द्र जो मज़हब जा जेके बुत आहिनि उहे किरणु घुरिजनि। ज़िंदगी घारण जी मुंहिंजी सभिनी ज़ंजीरनि खे शम्स ढरो करे छॾियो। जिते बि हू का अक़ली हद, बदज़नी या बंदिश ॾिसंदो हो, ॿाहूं वटे मुंहुं मुक़ाबिल थी बीहंदो हो। हुन जी ख़ातिर मां आज़माइशुनि ऐं इम्तिहाननि, हालातनि ऐं मरहलनि मां गुज़रियुसि ऐं उन्हनि मां हर हिकु मूंखे पंहिंजे वफ़ादार मुरीदनि जी नज़रुनि में हेठि केरे छॾियो। अॻु मूं वटि जजे तादाद में क़दरदान हूंदा हुआ, हाणे मां अहिड़नि हाज़रीन जी ज़रूरत खां आजो आहियां। आहिस्ते आहिस्ते शम्स मुंहिंजी साख खे बर्बादु कंदो रहियो। हुन जे करे मूं दीवानगी जो क़दुरु करणु सिखी वरितो ऐं हिकलाईअ, बेवसीअ, तोहमत, गोशा नशीनी ऐं आख़िरकार दिलि शिकस्तगीअ जो मज़ो चखियुमि। फ़ाइदेमंद शइ खां परे भॼो, ज़हर पी आबे ज़िंदगी ओतींदो वञ। अमुन खे छॾ, बद अमनीअ में रही पओ। शोहरत खे उछल परे, बदनाम ऐं बेहया थी पओ। आख़िर में छा असीं सभु ई आज़माया नाहियूं वेंदा? हर रोज़, हर साहत में ख़ुदा असां खां पुछे थो, दुनिया में मोकिलण खां अॻु जेकी असां तोसां उहिदे पैमान कया हुआ, छा उहे तोखे यादि आहिनि? मुंहिंजे ख़ज़ाने खे आश्कार करण में छा तूं पंहिंजो किरदारु सुञाणी थो? अक्सर औक़ात असीं उन्हनि सवालनि जा जवाब ॾियण लाइ तयारु न हूंदा। इहे ॾाढा भवाइता सवाल हूंदा आहिनि, पर ख़ुदा बुर्दबार आहे, हू बार बार पुछे थो। ऐं जेकॾहिं इहा दिलि शिकस्तगी बि आज़माइश जो हिसो आहे, मुंहिंजी ख़्वाहिश सिर्फ़ु इहा आहे त आख़िर में मां शम्स खे ॻोल्हे लहां। मुंहिंजा किताब, ख़ुतबा, ख़ानदान, दौलत या नाव, मां पंहिंजी सभु कुझु ऐं हर शइ ॾियण लाइ तयारु आहियां। बसि हिकु दफ़ो संदसि मुंहुं ॾिसां। हिकु ॾींहुं कीरा चयो त पंहिंजी शख़्सियत जे बरअक्स मां शाइर थी रहियो आहियां। जेतोणीकि मां शाइरनि लाइ घणो सुठो न सोचींदो हुउसि, पर इहो ॿुधी हैरान न थियुसि। ॿियो को वक़्तु हुजे हा त मां शायदि एतिराज़ करियां हा, पर हाणे वधीक न। मुसलसिल ऐं अज़ ख़ुदि मुंहिंजा लब शेर चवंदा रहनि था। जेकॾहिं कोई ॿुधंदो त ईअं ई चवंदो त मां यकीनन शाइर थी रहियो आहियां, लफ़्ज़नि जो सुल्तान। पर सच इहो आहे त मां एतिरो ॿुधाए सघां थो त इहे नज़म मूं सां तालुक़ु नथा रखनि। मां सिर्फ़ु उन्हनि लफ़्ज़नि जो ज़रियो आहियां जेकी मुंहिंजे अंदर में रखिया विया आहिनि। कंहिं कलम जियां जेको हुकुम कयल अखर लिखंदो आहे, या हिकु बांसुरीअ वांगुरु जेका उहे सुर विखेरींदी आहे जेकी मंझसि फूकिया वेंदा आहिनि। मां फ़क़ति पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहियां। ए तब्रेज़ जा अनोखा शम्स, तूं किथे आहीं? शम्स, दमश्क, अप्रैल सन 1247 ईस्वी। बहारे दमश्क पंहिंजे पूरे जोबन ते हुई। कोन्या खां रवानो थिए 10 महीना गुज़री विया आहिनि। सुल्तान वलद मूंखे ॻोल्हे लधो। साफ़ शफ़ाफ़ आसमान हेठि मां हिकु ईसाई सन्यासी फ्रांसिस सां शतरंज खेॾी रहियो हुउसि। हू अहिड़ो इंसानु हो जंहिंजो अंदरूनी तवाज़ुन आसानीअ सां टेढो न थींदो हो। अहिड़ो शख़्स जंहिंखे आजिज़ीअ जी माना ऐं मफ़हूम जी ख़बर हुई, जॾहिं त इस्लाम जो मतिलबु सुकून क़ल्ब आहे। इहो अतात मां ई ईंदो आहे। मुंहिंजी नज़र में दावा कंदड़ खां वधीक मुस्लमान फ्रांसिस हो। उन लाइ बि 40 मां हिकु उसूल कुझु चवे थो,
इताअत जो मतिलबु कमज़ोर या साबिर हुअणु न आहे, न या जबरियत या उहिदो पैमान ॾांहुं वठी वञे थी, पर इहा उन जे बिल्कुलु उबतड़ आहे। असुल कुवत राज़ी बि रज़ा में लिकियल आहे, उहा कुवत जेका बातनि मां फुटी निकिरे थी। जेकी हयात मुक़दस जी हक़ीक़त खां पाण सौंपनि था, उहे दाइमी सुकून में रहनि था। भली सॼो जहान मौज दर मौज फितननि ऐं फ़सादनि मां गुज़री रहियो हुजे। रांदि में मूं पंहिंजे वज़ीर खे फ्रांसीसी शहनशाह ॾांहुं उहिदो मटाइण लाइ मोकिलियो। तकिड़े ऐं बाहिमत फ़ैसिले सां हुन ज़ोर भरींदे पंहिंजो माण्हू मोकिलियो। मूंखे शक थियणु लॻो त मां हीअ रांदि विञाइण वारो आहियां। जॾहिं मूं कंधु मथे कयो त सुल्तान वलद खे साम्हूं ॾिठुमि। तोखे ॾिसी ख़ुशी थी, मूं चयो। आख़िरकार तूं मूंखे ॻोल्हण जो फ़ैसिलो करे वरितो। हू मूं ॾांहुं ॾिसी उदासीअ मां मुरकियो, पर पोइ ग़मगीन थी पियो। इहो ॿुधी हैरान थियो त संदसि समूरी अंदरूनी ॿुॾतरु खां मां वाक़िफ़ हुउसि, पर हू बि एतिरो ईमानदार हो जो सचाईअ खां इनकार न कयईं। तव्हांखे ॻोल्हण जे बजाए मां कुझु वक़्तु हेॾां होॾां घुमंदो रहियुसि, पर पोइ मां वधीक ईअं न करे सघियुसि। मां पंहिंजे पीउ सां कूड़ नथी ॻाल्हाए सघियुसि। मां दमिश्क आयुसि ऐं तव्हांखे ॻोल्हण लॻुसि, पर तव्हांखे ॻोल्हणु आसान न हो। तूं हिकु ईमानदार माण्हू ऐं सुठो पुटु आहीं। जल्दी हिकु ॾींहुं तूं पंहिंजे पीउ जो अज़ीम साथी बणिजंदे। सुल्तान वलद ग़मगीनीअ मां कंधु धूणियो। हुनखे फ़क़ति तव्हांजी ज़रूरत आहे। मां चाहियां थो त तव्हां मूंसां गॾु कोन्या हलो। मुंहिंजे पीउ खे तव्हांजी ज़रूरत आहे। इहा दावत ॿुधी मुंहिंजे ज़हन में केतिरियूं ई ॻाल्हियूं फिरणु लॻियूं। पहिरियों त उन्हनि मां का चिटी न हुई। जिते वञण में मूं मां माण्हू ख़ुशि न आहिनि, उते वञण खां मुंहिंजो नफ़्स डिॼी वियो। हुन जी न ॿुध, तुंहिंजो मक़सदु पूरो थी वियो आहे। तोखे कोन्या वञण जी का ज़रूरत न आहे। यादि कर बाबा ज़मान तोखे छा चयो हो। इहा ॾाढी ख़तरनाक वाट आहे। जेकॾहिं तूं उन शहर वहीं त पोइ कॾहिं उतां वापसि न ईंदे। मां दुनिया घुमणु चाहियां पियो। मूंखे दमिश्क बि सुठो लॻो ऐं ईंदड़ सियारे ताईं आसानीअ सां रही सघियुसि थे। नयूं जॻहियूं घुमणु अक्सर माण्हुनि में ख़ौफ़ ऐं उदासी पैदा कंदो आहे, पर ख़ुदा मूंसां गॾु आहे। उन करे मां पंहिंजी नवेकलाई में ख़ुशि ऐं मुकमिल हुउसि। तंहिं हूंदे बि मूं चङीअ रीति थी ॼातो त मुंहिंजी दिलि कोन्या में आहे। मां रोमीअ खे एतिरो यादि कंदो आहियां जो संदसि नालो वठण बि मूं लाइ अज़ियतनाक हूंदो आहे। आख़िरी ॻाल्हि इहा त जेकॾहिं रोमी मूंसां गॾु नथो रहे त पोइ मां किथे बि रहां, उन सां कहिड़ो फ़र्क़ु पवे थो। जिते हू रहंदो उहो ई मुंहिंजो क़िबलो आहे। शतरनि जी बसात ते मूं पंहिंजो बादशाह सोरियो। जीअं ई हू मोतबार जॻह ते पहुतो, फ्रांसिस जूं अखियूं खुली वयूं। पर ज़िंदगीअ जीअं शतरंज में बि कुझु वारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी तव्हां खटण लाइ खेॾंदा आहियो ऐं कुझु वरी तव्हां उन लाइ हलाईंदा आहियो छो त हलाइण ई सही हूंदो आहे। महिरबानी करियो मूंसां हलो। मुंहिंजे ख़्यालनि जो तसलसुल टोड़ींदे सुल्तान वलद मिंथ कई। जेके माण्हू तव्हांखे बुरो चवंदा हुआ ऐं बदसलूकी कंदा हुआ उहे पशेमान आहिनि। मां वाइदो करियां थो त हिन भेरे हर शइ सही हूंदी। मुंहिंजा बचा, तूं अहिड़ा वाइदा नथो करे सघीं। को बि नथो करे सघे। मूं खेसि ॿुधाइणु चाहियो, पर उन जे बजाए मूं कंधु धुणियो ऐं खेसि चयो, मां दमिश्क में वधीक हिकु लहंदड़ सिजु ॾिसणु चाहियां थो। सुभाणे असीं कोन्या लाइ निकिरी सघूं था। वाक़ई तव्हांजी वॾी महिरबानी। सुल्तान वलद सुख जो साहु खयों। तव्हांखे ख़बर न आहे तव्हांजो मिलणु मुंहिंजे पीउ लाइ केतिरी माना रखे थो। पोइ मूं फ्रांसिस ॾांहुं मुंहुं कयो, जेको बेसब्रीअ सां रांदि खेॾण जो इंतज़ारु करे रहियो हो। जॾहिं हुन ॾांहुं पूरी तवजह कयमि त संदसि मुख ते शरारत भरी मुर्क तरी आई। ॾिस मुंहिंजा दोस्त, हाराए वई। फतह याबीअ वारे अंदाज़ में हुन चयो। कीमिया, कोन्या मई सन 1247 ईस्वी। बेहद ॻुझी नज़र ऐं परे परे रहंदे, जेको अॻ में न हुअसि, शम्स तब्रेज़ मुंहिंजी ज़िंदगीअ में वापसि आयो। हू ॾाढो बदिलियल थिए लॻो। वार वधी अखियुनि ते किरण लॻा हुअसि। दमिश्क जे सिज संदसि चमड़ीअ खे सांवरो बणाए छॾियो हो,
पर हू अॻे खां नंढो ऐं वधीक पुरकशिश लॻी रहियो हो। पर मंझसि ॿियो कुझु बि हो, अहिड़ी तब्दीली जंहिंजी सुञाणप मां न पई करे सघां। संदसि कारा नेण एतिरा रोशन ऐं बेपरवाह थिए लॻा जो शायदि ई कॾहिं लॻा हुजनि। हाणे मंझंदि हिकु नई चमक हुई। मूंखे ईअं थिए लॻो त संदसि अखियूं कंहिं अहिड़े शख़्स जी ॾेख ॾेई रहियूं हुयूं जंहिं हर शइ ॾिसी छॾी हुजे ऐं हाणे वधीक जाखोड़णु न चाहींदो हुजे। पर मां सम्झां थी, रोमीअ में हिकु गहरी तब्दीली अची रही आहे। मूं सम्झो हो त शम्स जे अचण सां संदसि समूरियूं ॻणतियूं ख़तमु थी वेंदियूं, पर ईअं नथो लॻे। जंहिं ॾींहुं शम्स वापसि आयो, शहर जे कोट जे ॿाहिरां रोमीअ संदसि गुलनि सां इस्तक़बाल कयो। पर जॾहिं पहिरें ॾींहंनि वारी ख़ुशी घटि थी त रोमी अॻे खां वधीक परेशान ऐं मुंतज़र थी पियो। मूंखे लॻे थो त मां उनजो कारण ॼाणां थी। हिकु दफ़ो शम्स खे विञाइण खां पोइ हू खेसि ॿीहर विञाइण खां ॾिनल हो। जीअं मां सम्झी सघां थी, तीअं ॿियो को सम्झी नथो सघे, छो त मां पिणु हुनखे विञाइण खां ॾिनल आहियां। पंहिंजा अहसास सिर्फ़ु गिवाहिर रोमीअ जी मरहूम ज़ाल सां वंडे सघां थी। ख़ैर, हूअ ज़िंदा इंसान नाहे, पर मां खेसि भूत नाहियां सम्झंदी। जेतिरनि भूतनि खे मां सुञाणा, उन्हनि में घटि ख़्याली ऐं घटि रुखी। जॾहिं खां हुन घर में आई आहियां, तॾहिं खां उहा पाणी जे मधुर वहकिरे जियां मुंहिंजे इर्द गिर्द रहे थी। जेतोणीकि असीं पाण में हर शइ बाबति ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, पर आख़िर में असांजे विच में सिर्फ़ु हिकु मौज़ू हूंदो आहे, शम्स। रोमी परेशान लॻंदो आहे। काश मां संदसि मदद करे सघां। मूं गिवाहिर खे चयो, शायदि तूं करे सघें। अॼुकल्ह संदसि ज़हन ते हिकु ॻाल्हि क़ाबिज़ आहे, पर हिन अञा इहा कंहिंसां बि नाहे कई। गिवाहिर राज़दारीअ मां चयो, इहा कहिड़ी? मूं दरियाफ़्त करणु चाहियो। रोमी सोचे रहियो आहे त शम्स जेकॾहिं शादी करे ऐं घर वसाए त शहर जे माण्हुनि जी मुखालफ़त साणसि घटि बि, पोइ हू खेसि बुरो न चवंदा ऐं शम्स खे ॿीहर कोन्या छॾिणो न पवंदो। हिकु लम्हे लाइ मुंहिंजी दिलि धड़कणु बंदि करे छॾियो। शम्स शादी करे रहियो आहे, पर कंहिंसां? गिवाहिर मूंखे अखि जी कुंड मां ॾिठो। रोमी उन सोच में आहे त छा तूं शम्स सां शादी कंदीअ? मुंहिंजा चप ठरी विया। इहो पहिरियों दफ़ो शादी जी ॻाल्हि ॿुधण जे करे न हो। हाणे 15 सालनि जी हुयसि। मूंखे ख़बर हुई त मां शादी जी उमिरि खे रसी वई आहियां, पर इहो बि ॼातुम थिए त शादी खां पोइ छोकिरियूं हमेशह लाइ बदिलजी वेंदियूं आहिनि। संदन अखियुनि में हिकु नई चमक अची वेंदी आहे ऐं संदन सुलूक बि मटिजी वेंदो आहे। एतिरी हद ताईं जो माण्हू बि साणनि ॿी तरह सुलूक कंदा आहिनि। तोड़े जो नंढा ॿार बि शादीशुदा ऐं गैर शादीशुदा औरत में फ़र्क़ु ॿुधाए सघनि था। गिवाहिर नज़ाकत मां मुरकी ऐं मुंहिंजो हथु पकड़ियईं। उन महसूसु करे वरितो त शम्स सां शादी करण जो ख़्यालु न, पर बसि शादी करण जो ख़्यालु मूंखे परेशान करे रहियो आहे। ॿिए ॾींहुं मां मंझंदि जो रोमीअ खे ॾिसणु वयसि त खेसि तोहफ़तुल तहफ़त किताब में गरक ॾिठुमि। चओ कीमिया, कीअं अचणु थियो आहे? हिन प्यार वचां पुछो। जॾहिं मुंहिंजो पीउ मूंखे तव्हां वटि आंदो हो, तव्हां खेसि ॿुधायो हो त हिकु छोकिरी एतिरी सुठी तालबा नथी थी सघे जेतिरो को छोकिरो, छाकाणि त खेसि शादी करणी हूंदी आहे ऐं ॿार निपाइणा हूंदा आहिनि। छा तव्हांखे यादि आहे? बिल्कुलु मूंखे यादि आहे, हुन वराणियो। संदसि अखियूं तजस्सुस में भरिजी वयूं। उन ॾींहुं मूं पाण सां वाइदो कयो हो त कॾहिं बि शादी न कंदसि, त जीअं हमेशह तव्हांजी शागिर्दियाणी रही सघां। मूं चयो। उन खां पोइ जेका ॻाल्हि चवण वारी हुयसि, उन जे वज़न हेठि मुंहिंजो आवाज़ु दॿजणु लॻो। पर शायदि इहो मुमकिन आहे त शादी करियां ऐं हीउ घर न छॾिणो पवे। मुंहिंजो मतिलबु आहे त मां उन सां शादी करियां जेको हिन घर में रहंदो हुजे। छा तूं इहो पई चवें त तूं अलाउद्दीन सां शादी करणु थी चाहीं? रोमीअ पुछो। अलाउद्दीन? मूं सदमे वचां दुहिरायो। पर कहिड़ी ॻाल्हि जे करे रोमी खे ईअं लॻो त मां अलाउद्दीन सां शादी करणु चाहियां थी? हू त मुंहिंजे लाइ भाउ वांगुरु हो।
रोमी मुंहिंजी हैरत खे परोड़े वरितो। कुझु वक़्तु अॻु अलाउद्दीन मूं वटि आयो हो ऐं तुंहिंजो हथु घुरियो हुआईं, हुन ॿुधायो। मूं वॾो साहु खयों। मूं ॼातो थिए त हिकु छोकिरीअ लाइ अहिड़े मामले ते सवाल पुछणु सही न आहे, पर मां वधीक ॼाणण लाइ मरी रही हुयसि। साईं, पोइ तव्हां छा चयो? मूं खेसि ॿुधायो त मां पहिरीं तोखां पुछंदुसि, रोमीअ चयो। उस्ताद, मूं घुटियल आवाज़ सां चयो, मां हिते तव्हांखे इहो ॿुधाइणु आई हुयसि त मां शम्स तब्रेज़ सां करणु थी चाहियां। रोमी मूं ॾांहुं बेयकीनी अचां ॾिठो। छा तो उन बारे में सोचियो आहे? इहो काफ़ी ॻाल्हियुनि में सुठो आहे। शम्स असांजे ख़ानदान जो हिसो थींदो ऐं खेसि ॿीहर असांखे छॾिणो बि न पवंदो, मूं चयो। छा सिर्फ़ु उन लाइ तूं हुन सां शादी करणु चाहीं थी त जीअं हुते रहण में हिन जी मदद करे सघीं? रोमीअ पुछो। न, मूं वराणियो, मुंहिंजो मतिलबु आहे हा, पर सिर्फ़ु इहा वजह न आहे। मां उन ॻाल्हि ते यकीन रखां थी त शम्स मुंहिंजी तक़दीर आहे। सभ खां पहिरीं कीरा शादी जी ॻाल्हि ॿुधी हैरान कुन ख़ामोशीअ सां उन ख़बर खे हिकु टुटल मुस्कुराहट सां भलीकार चयो। पर जीअं ई असां घर में अकेला थियासीं त हुन सवाल पुछणु शुरू कया। छा तोखे पक आहे त तूं इहा शादी करणु चाहीं थी, या तूं इहो सभु रोमीअ जी मदद ख़ातिर पई करे? हुन पुछो। तूं नौजवान आहीं, तोखे नथो लॻे त तोखे पंहिंजे कंहिं हम उमिरि सां शादी करणु घुर्जे? शम्स चवंदो आहे त मोहबत में सभु हदूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, मूं खेसि ॿुधायो। कीरा ज़ोर सां साहु खयों। मुंहिंजी बचड़ी, काश शयूं एतिरियूं ई आसान हुजनि हा। शम्स हिकु सैलानी दरवेश ऐं हिकु सरकश माण्हू आहे। अहिड़े क़िस्म जा मर्द घरेलू ज़िंदगी जा आदी न आहिनि हूंदा ऐं सुठा मुड़ुस न आहिनि थी सघंदा। हुन पंहिंजा सुरमाई वार रए अंदरि कंदे चयो। इहो ख़ैरु आहे, हू मटिजी सघे थो। मां खेसि एतिरी मोहबत ऐं ख़ुशी ॾींदसि जो खेसि बदिलजणो पवंदो। खेसि इहो सिखणो पवंदो त सुठो पीउ कीअं थिबो आहे। मूं ॻाल्हि जो हल कढंदे चयो। इहा असांजी ॻाल्हि जी पछाड़ी हुई। कीरा मुंहिंजे मुंहं में कुझु अहिड़ो ज़रूरु ॾिठो हो जो वधीक को एतिराज़ न कयो। उन राति मां सुकून, ख़ुशी ऐं पुख़्ते इरादे सां सुतसि। मुख़्तसिरनि, छा मां इहो ॼाणा पई त मां तमामु घणी आम ऐं बेहद अज़ियतनाक ग़लती करे रहियो हुअसि, जेका अज़ल खां वठी औरतूं कंदियूं आहिनि। सादगी सां इहो सोचणु त उहे जंहिं मर्द सां प्यारु कनि थियूं, उन खे पंहिंजे प्यार सां बदिलाए छॾींदियूं। कीरा कोन्या मई सन 1247 ईस्वी। बेचैन तूफ़ान खे क़ाबू करणु बेसूद आहे। तीअं ई मोहबत जहिड़े गहरे ऐं नाज़ुक मौज़ू खे बयानु नथो करे सघिजे। तूफ़ान मां थींदड़ नुक़सान खे तव्हां महसूस त करे सघो था, पर खेसि रोकण जो को तरीक़ो नाहे हूंदो। थोरी देरि खां पोइ मूं कीमिया खां को सवाल न पुछियो। इहो उन करे न त मां संदसि दलील खां काहिल थी वई हुयसि, पर उन करे जो मूं संदसि अखियुनि में मोहबत में जकड़ियल हिकु औरत ॾिठी हुई। उन शादी खे बि उन अणढंगी शयुनि मां सम्झंदी हुअसि जिन ते असांजो को वस नाहे हूंदो। मूं उन ते सवाल करणु छॾे ॾिना। रमज़ान जो महीनो तकिड़ो ऐं मसरूफ़ गुज़रियो। उन मामले में ॿीहर पवण जो मूं वटि वक़्तु ई न हो। आचर ॾियाड़े ईद थी। 4 ॾींहंनि खां पोइ असां कीमिया जी शादी शम्स सां कराई। शादी खां हिकु ॾींहुं अॻु कुझु अहिड़ो थियो जंहिं मुंहिंजो पूरो मिज़ाज मटाए छॾियो। रंधिणे में अकेली वेठी हुयसि ऐं महिमाननि लाइ मानी तयारु करे रही हुयसि। अचानक इहो सोचण खां बिना त मां छा करे रही आहियां, ॻोहियल अटे मां हिकु खाको ठाहिणु शुरू कयुमि। नंढड़ी ऐं नाज़ुक अम्मा मरियम जो नक्श कढियुमि। मुंहिंजी अम्मा बीबी मरियम। शुरू जी मदद सां मूं संदसि डिघे जुबे ऐं मुंहं ते लकीरूं कढियूं। उहा साकिन ऐं रहमदिल हुई। मां उन में एतिरी गुम हुयसि जो मूं पंहिंजे पोयां कंहिंजी मौजूदगी महसूस ई न कई। तूं छा ठाहे रही आहीं केरा? सीने मां मुंहिंजी दिलि उछल ॾेई ॿाहिरि निकिरण ते हुई। पोइ ते ॾिठुमि त दरवाज़े ते शम्स बीठे मूंखे ई पिए जांचियो। मूंखे लॻो त अटे खे लिकाइणु घुर्जे, पर हाणे घणी देरि थी वई हुई। शम्स थाल वटि पहुतो ऐं उन मुजस्मे खे ॾिसणु लॻो। छा इहा
मरियम बीबी आहे, उन पुछो, ऐं जॾहिं मूं को जवाबु न ॾिनो त हू मूं ॾांहुं पुरनूर चहिरे सां वरियो। मां छो आई? उहा एतिरी ख़ूबसूरत आहे, छा तूं उनखे यादि करें थी? घणो वक़्तु अॻु मूं इस्लाम क़बूलियो हो, मां हिकु मुस्लमान औरत आहियां, मूं मुख़्तसर जवाबु ॾिनो। पर शम्स ॻाल्हि जारी रखी, ॼण हुन मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी न हुजे। शायदि तोखे हैरत थींदी हूंदी त इस्लाम में मरियम बीबी जहिड़ो को खाको छो कोन्हे। यकीनन बीबी आयशा रज़ी अल्लाह अन्हा आहे ऐं बेशक बीबी फातिमा रज़ी अल्लाह अन्हा बि आहे, पर शायदि तूं इहो सोचींदी हूंदीअ त इहे साॻियूं न आहिनि। मूं बेचैनी महसूसु कई, ख़बर न हुई त छा चवणु घुरिजे। छा मां तोखे हिकु कहाणी ॿुधाए सघां थो? शम्स तबरेज़ पुछो ऐं पोइ हुन ही ॿुधायो। 4 मुसाफ़िर हुआ, हिकु यूनानी, अरब, ईरानी ऐं तुर्क। हिकु शहर में पहुची उन्हनि फ़ैसिलो कयो त कुझु खाइण लाइ वठिजे। जीअं त हुननि वटि घटि पैसा हुआ, उन करे का हिकिड़ी शइ वठण जो सोचियाऊं। हर हिकु चयो त हुन जे दिमाग़ में दुनिया जी बहितरीनु शइ जो ख़्यालु आहे। जॾहिं हिक ॿिए खां पुछियाऊं त उहा कहिड़ी आहे, त ईरानीअ चयो अंगूर, यूनानीअ चयो स्टाफलिन, अरब अनाब चयो ऐं तुर्क उज़ुम जी फरमाइश कई। हिक ॿिए जी ॿोली सम्झण खां क़ासिर हुआ, उन करे बहस शुरू कयाऊं। पाण में विढ़ंदा रहिया, हर गुज़रंदड़ लम्हे सां गॾु तेज़ थींदा विया। तेसीं ताईं विढ़ंदा रहिया जेसीं ताईं उन्हनि जे भरिसां हिकु सूफ़ी न गुज़रियो ऐं मुदाख़िलत न कयईं। पैसनि मां सूफ़ीअ अंगूरनि जो हिकु छिगो वठी आयो, पोइ हिन अंगूर हिकु थांव में विधा ऐं उन्हनि खे ज़ोर ॾिनो। उन अंगूरनि जो रस पीआरे खलूं उछले छॾियूं, छो त असुलु कम जी शइ अंगूरनि जो सत हो, ॿाहिरीं खल न हुई। ईसाई, यहूदी ऐं मुस्लमान उन्हनि मुसाफ़िरनि जहिड़ा आहिनि, जॾहिं त उहे सतई सूरत ते विढ़नि था। सूफ़ी उन जे जोहर जे पोयां हूंदो आहे। शम्स चयो, ऐं मूंखे हिकु अहिड़ी मुर्क ॾिनी जो नज़र अंदाज़ करणु मुश्किल हो। मां इहो चवणु पियो चाहियां त मरियम खे सारण जो को जवाज़ कोन्हे, छो त उनखे छॾण जी ज़रूरत ई नाहे। मुस्लमान मुअतक़िद हुअण जी हैसियत सां तूं अञा बि साणसि वेझड़ाई रखी सघें थी। मां नथी सम्झां त इहो सही हूंदो। मूं बुणकियो, छो न? मज़हब दरियाउनि वांगुरु आहे, इहे सभु साॻे समुंड ॾांहुं वहनि था। अमा मरियम दर्दमंदी, रहम, बाज ऐं बेलोस मोहबत जी निशानी आहे। उहा ज़ाती ऐं काइनाती ॿई आहे। मुस्लमान औरत हुअण जे नाते तूं खेसि पसंदि करे सघें थी, एतिरे क़द जो तूं पंहिंजी धीअ जो नालो बि मरियम रखी सघें थी। मूंखे धीअ कोन्हे, मूं चयो। तोखे हिकु धीअ ॼमंदी, छा तूं इहो सोचें पियो? मां इहो ॼाणा थो। इहे लफ़्ज़ ॿुधी मां ख़ुशि थियसि, पर उन खां पहिरीं मुंहिंजो जोश कंहिं ॿिए जज़्बे सां धोपिजी वियो। बाहिमी इत्तिफ़ाक़, सुकून, इत्मिनान जी गैरमामूली लहर महसूसु कंदे असां अमा मरियम जे खाके ॾांहुं ॾिठोसीं, ऐं जॾहिं खां शम्स असांजे घर आयो हो, तॾहिं खां पहिरियों दफ़ो मूं शम्स में इहा शइ ॾिठी जेका रूमी ॾिठी हुई, कुशादा दिलि इंसान। मुंहिंजी दिलि शम्स जी ताज़ीम कई। अञा बि मूंखे शक हो त हू कीमिया लाइ सुठो मुड़ुसु थी सघंदो।